पूजा कुमारी जे खून सां इंसाफ कयो। पूजा कुमारी जे कातिलनि खे फांसी ॾियो। पूजा कुमारी जे कातिलनि खे फांसी ॾियो। सिंधी हिंदुनि सां ज़्यादतियूं बंदि कयो। सिंधी हिंदुनि सां ज़्यादतियूं बंदि कयो। सिंधी हिंदुनि सां ज़्यादतियूं सिंधी हिंदुनि सां ज़्यादतियूं सिंधी हिंदुनि सां ज़्यादतियूं We want justice. We want justice. We want justice. कत्लेआम बंद करो। सिंधी हिंदुनि सां अगवागिरी बंद करो। सिंधी हिंदुनि सां ज़्यादतियूं बंद करो। पूजा कुमारी सां इंसाफ कयो। पूजा कुमारी सां इंसाफ कयो। पूजा कुमारी सां इंसाफ कयो। सिंधी हिंदुनि सां ज़्यादतियूं बंद कयो। We want justice. 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 सिंधी हिंदुनि सां नाइंसाफ़ियूं बंद कयो। सिंधी हिंदुनि सां नाइंसाफ़ियूं बंद कयो। पूजा कुमारी जे खून सां इंसाफ कयो। पूजा कुमारी जे खून सां इंसाफ कयो। We want justice. We want justice. We want अॼु जो इहो एहतजाज सिंध यूनाइटेड पार्टी कोरंगीअ पारां सिर्फ़ु हिन करे कयो वियो आहे त जेके सिंध जे अंदरि जेके सिंध जा वारिस आहिनि हिंदू आहिनि जेके ओड आहिनि जेके भील आहिनि जेके कोली आहिनि उन्हनि सां जेको ज़ुल्म जबर ॾाढ कयो पियो वञे ऐं उन्हनि जूं न्याणियूं जिबरी तौर ते खंभे उन्हनि जो जेको आहे मज़हब चेंज कयो पियो वञे या जेका मज़ामत थिए थी त उनखे जेको आहे क़त्लेआम कयो थो वञे या जेको आहे सिंधी हिंदुनि जा जेके आहिनि भूरे भील वांगुरु जेको आहे क़ब्रुनि मां लाश कढी करे ॿाहिरि जेको आहे त गेलिया था वञनि। असीं सम्झूं था त हीअ सभु जेके आहिनि उहे सिंध जा असुल का वारिस आहिनि ऐं हिननि सां जेको आहे इहो ज़ुल्म जबर ॾाढ जेको आहे फौरी तौर ते बंदि थियणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते जेका पूजा कुमारी ओड आहे उन जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे कैफ़र किरदारु पहुचाए उन्हनि खे फांसी ॾिनी वञे ऐं उन्हनि खे इबरत जो निशान बणायो वञे। जीअं जेको हीअ एहतजाज सिंध यूनाइटेड पार्टी कोरंगी तरफ़ां थी रहियो आहे जंहिंजो हिकिड़ो ई मक़सदु आहे जेको सिंध में वधंदड़ जेको असांजे वारी सोच रखी वई आहे सिंधी हिंदुनि जे लाइ उनजी पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं असां ऐं हींअर जेको ताज़ो वाक़ियो थियो आहे रोड़ी में पूजा कुमारी ओड सां पहिरियों त आऊं उनखे जेको आहे सुर्ख सलाम पेश थो कयां जेके पूजा कुमारी जंहिंखे टारगेट कयो वियो रोड़ी जे अंदरि के अनासर शैतान माण्हू ऐं दहशतगर्दी चवंदासीं उन्हनि खे असां जेके उनखे कब्ज़ा जेको अगवा करणु आया ऐं बदिले में हुन छोकिरी जेको पूजा कुमारी मज़ामत कई ऐं पंहिंजे पीउ माउ जो नामूस बचायो ऐं उन्हनि सां गॾु वञण जो असां इनकार करे ऐं मज़ामत करे उन्हनि शहादत जो जान थी थो ऐं उनखे सभु सलाम थो पेश कयां। शायदि ई पहिरियों दफ़ो न आहे सिंध में अहिड़ा वाक़िया थींदा रहनि था वॾे तेज़ी सां थियनि था ऐं असां सम्झूं था कि शायदि कोरंगी जे अंदरि सिंध यूनाइटेड पार्टी जेको एहतजाज जेको हिस्सा ॾिनो अॼु जेकी असांजी जेकी रैली आहे ख़ासि तौर ते पूजा कुमारी जे कातिलनि खे फांसी ॾियारण लाइ हींअर जेको आहे एहतजाजी रैली कढी वई आहे। सिंध जे अंदरि हिंदुनि खे जेका तहफ़ुज़ नथो ॾिनो वञे ऐं सम्झां थो त इहा रियासत जी इहा पॉलिसी आहे ख़ासि तौर ते सिंधी हिंदुनि खे जेको टारगेट कयो थो वञे उन्हनि जे नियाणियुनि खे जबरी तौरु जेको खंभे करे उन्हनि जे मज़हब खे तब्दील कयो थो वञे उन्हनि सां नाइंसाफ़ियूं कयूं थियूं वञनि। जीअं पूजा कुमारी खे जेका खंभण जी कोशिशि कई मज़ामत उन कई उन मज़ामत जे दौरान जेको उनखे बेदर्दी सां जेको क़तल कयो वियो। अॼु जेको हीअ असां एहतजाज कयो आहे त उनजे खून सां इंसाफ़ कयो वञे उनजे कातिलनि खे जेको आहे कैफ़र किरदार ताईं पहुचाए उनखे जेको आहे फांसी ॾिनी वञे त जीअं आईंदा लाइ हिंदू बिरादरीअ जेके नियाणियूं आहिनि उन्हनि सां जेके नाइजाइज़ियूं थियनि थियूं उन्हनि जो जबरी तौरु जेको मज़हब तब्दील कयो थो वञे इहा हिकिड़ी वॾी नाइंसाफ़ी आहे। इहा